दोस्तों मैं मेज़बान ज़ाहिद राॼपर ऐं असांजो प्रोग्राम आहे यूट्यूब वारो शामिल करण में हाज़िर आहियां। असां सां गॾु महिमान दोस्त आहे नूर राॼपर एडवोकेट जेको सियासी कारकुन बि आहे। पाण अखबार में नज़र रखंदासीं मुख़्तलिफ़ सिंधी अखबार में थोरा सारा इशूज़ अहमदार इशूज़ आहिनि ऐं उन सिलसिले में असां पंहिंजी अखबार रोज़ानी कावश जी लीड ख़बर ते अचूं था त रोज़ानी कावश जी लीड ख़बर आहे त अटे गिह ऐं दालनि ते 6 महीननि लाइ 30% सब्सिडीअ जे पैकेज जो ऐलान। पेट्रोल वधीक महांगो करणो पवंदो। इमरान ख़ान 2 करोड़ ख़ानदान खे सब्सिडी ॾियण लाइ 120 अरब रुपया रखिया वेंदा। महांगाई आलमी मसइलो आहे। मीडिया तनक़ीद में तवाज़ुन रखे सियारे में गैस जो दौरान अचण वारो आहे। माना हर ॻाल्हि जी पाण अॻकथी करे वेठो त हाणे हीउ बि थियण वारो अथव, हीउ सभु कुझु थियण वारो आहे त हुकुमराननि आख़िरकार कनि छा था। ऐं हीअ सब्सिडी जेका सदाई सब्सिडी न आहे इहा ग़रीब माण्हू ते पहुचे नथी सब्सिडी, या मथां ई मथां ॼण त लेफ्ट जीअं चइबो आहे न वॾनि माण्हुनि जे अकाउंटनि में हली थी वञे, पर ग़रीब माण्हू खे किथे बि हिन जो फ़ाइदो न आहे। सब्सिडी न आहे ॾिठो ॾिसो जेके आम माण्हू जे पहुच ताईं आहिनि कोन। अॻे हिन जो इमरान ख़ान जो नालो पियो यूटर्न, पर हाणे जेका हिन जो नालो न पियो आहे नओं पैकेज जंहिंमें बि हिन क़िस्म जो ऐलान करे थो त मां पैकेज बि नमूने सां गॾो गॾु उहा ऐलान पियो करे, पैकेज जो ऐलान न पियो करे, पर माण्हुनि खे इहो ॿुधाए पियो त हाणे असां वधीक महांगाई पिया कयूं। हीअ हुकूमत बिल्कुलु सरमाएदारनि ऐं जागीरदारनि जे मफ़ादनि जी रखवाल आहे, जंहिंजो आम माण्हूअ सां या आम जेको मज़दूर आहे हारी आहे उन सां को कंहिं क़िस्म जो तालुक़ु कोन्हे को। सिर्फ़ु कल्ह जे ऐलान खां पोइ अॼु 30 खां 35 रुपया जेका गिह जी क़ीमत वधी वई आहे। ऐं हींअर ऐलान अॻे ई करे चुको आहे त हिन महीने में जेका तेल जी क़ीमतूं वधंदियूं, गैस जा घुरान अचणा आहिनि, इन जे करे हीअ जेका आहे पंहिंजो माण्हुनि खे अॻे एडवांस तयारु पिया कनि त जेका हिन क़िस्म जा घुरान अचनि पिया ऐं जेका आहे माण्हुनि खे वधीक जेका आहे परेशान अॻे ई वापारी वधाया छॾनि, हुननि जी को डेडलाइन निकिरी आहे वापारी अॻे ई पंहिंजा मुक़ररु कंदा छॾनि। हीअ पहिरियां रेट मुक़ररु करे माण्हुनि जा वधाया, उन खां पोइ सिर्फ़ु ऐलान था कनि त पोइ असां रेट वधायूं था ऐं ॿिए ॾींहं ते हिन जे ऐलान खां ॿिए ॾींहं ते ई जेका रेट वधणु शुरू था थियनि। अॼु 35 रुपया गिह ते तेल ते जेका आहे फ़र्क़ु अची वियो आहे। यूटिलिटी ते मिलंदड़ जेके बि शयूं उहे जेका आहे उन्हनि जा अघ वधी विया आहिनि। आम ज़िंदगी जी शयूं जेका तमामु तेज़ी सां वधनि पियूं, जेको माण्हू जो गिह तेल खाइण पीअण जी खंडु वग़ैरह 130 रुपया खंडु किलो थी वई आहे त ऐं 230-300 रुपए खां वधीक जेका गिह थी वियो आहे। तो हीअ हुकूमत जेका आहे कंहिं बि बहिरान खे मुंहुं ॾियण जी कुवत रखे कोन थी। हीअ जेको सिर्फ़ु सरमाएदारनि खे फ़ाइदे ॾियण जे लाइ जेका हिन क़िस्म जा ऐलान पिया कनि। अच्छा, रोज़ानी पंहिंजी अखबार ते रोज़ानी पंहिंजी अखबार जी 8 कॉलम लीड ख़बर आहे, लीड ख़बर न 8 कॉलम फ्रंट पेज ते ख़बर आहे। ॾाढी जेको अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे त अरबनि जे शिकार वारी वीडियो ठाहिण था नौजवान MPA अवैध जोखियो जे बंगले ते घुराए क़तल। आचार सारार ॻोठ वेझो गुज़िरियल ॾींहुं शिकार जी वीडियो ठाहे वायरल कंदड़ नाज़िम जोखियो जो MPA अवैध गुराम जोखियो जे बंगले मां लाश मिलियो। वाक़े जो इतलाह मिलण ते मक़तूल जे वारसनि भाउ अॻूणे ज़िले काउंसिल जे मेंबर अफ़ज़ल जोखियो जी अॻवानी में क़ौमी शाहरा ते धरणो ऐं ॿियो नारेबाज़ी रोड ब्लॉक। शहर ज़ुल्म जी इंतिहा हुआ। छा पियो थिए? नौजवान अॻे ई पंहिंजो मैसेज चयो आहे त हुन में चए थो त नौजवान पर मौत खां अॻु जारी कयल वीडियो ऐं भाई साम्हूं अची वियो। सोशल मीडिया लाइ शिकार वारी वीडियो हटाइण लाइ धमकायो पियो वञे नौजवान। वीडियो ठाहिण ते शिकार मूंखे धक हयां, इतलाह बावजूदि पुलिस न पहुती। जाम अब्दुल करीम घुरायो आहे, उॾाण पियो वञा, कुझु थियो त ज़िम्मेवार बासर हूंदा। ऐं चयूं त जाम साहब वटि पेश थियो। मूं चयो त मां डिॼण वारो न आहियां, हलां थो। राति जा 11:30 था थियनि। वीडियो रिकॉर्ड ते रखिजो। पोस्ट बि रखियल आहे नाज़म जोखियो। इहा जेका अॻे हिन क़तल खां अॻे ई मोकिली आहे। ढंग जो ॾिसोरो कानून आहे, कोई इंसाफ जी तक़ाज़ा न आहे, का ॻाल्हि न आहे त हिकिड़े नौजवान वीडियो ठाही आहे ऐं हुनखे घुराए वॾेरा क़तल करे रहिया आहिनि। तो MLA MPA पंहिंजा फैसला अदालतुनि खां मथां फैसला करे पाण माण्हू खे जॻहि वणे पई मारे छॾे। इंतिहाई सिंध में भयानक जी सूरत हाल आहे। सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं में हिकिड़ो वाक़ियो न थियो आहे। हिन सां गॾो गॾु सिंध में हिकिड़ो ॿियो वाक़ियो बि थियो आहे साॻे ॾींहं ते साॻे ई क़िस्म जी जेका पीपल्स पार्टी हिकिड़े जेका आहे पंहिंजे सरदारी निज़ाम खे ऐं जागीरदारी निज़ाम खे ऐं जेका आहे पंहिंजे करे जेका आहे पंहिंजी पीपल्स पार्टी बिल्कुलु रखवाल आहे हिननि सरदारनि हिननि जी। ऐं जेका आहे हिकिड़ो अहिड़ो क़बाइली निज़ाम जेका आहे सिंध में मुतारिफ़ कयो आहे जंहिंमें असां त हुकुमरान पीपल्स पार्टी आहे त असां हिकु हुन हुकुमरान ज़रूर जी ॻाल्हि कंदासीं छो जो सिंध ते हुकूमत हींअर पीपल्स पार्टी जी आहे ऐं सिंध जा जेके वॾेरा आहिनि जेके जागीरदार आहिनि मीर वॾेरा जे सभु पीपल्स पार्टी सां गॾु वेठा आहिनि। उन्हनि पंहिंजी जेका अदालतूं क़ाइमु कयो वेठा आहिनि पंहिंजे ताक़ुनि ते। ऐं ताज़ो हुनजो जेको आहे हिकिड़ो वाक़ियो जेको आहे हैदराबाद में थियो आहे। उन खां पोइ जेको आहे कल्ह छटे में थियो आहे, कंबर में थियो आहे।
पूरी सिंध जेको आहे बगड़नि जे हवाले आहे। हिन में सिंधी माण्हुनि खे सिंधी जेके आम सियासी वर्कर आहे जेके साञा वेंदा उनखे हिन में भरपूर मज़ामत करणु घुरिजे ऐं हिन सां हिन जी जेको नाज़िम जेको जोखियो जेको क़तलु थियो आहे उनजे जेको आहे उनखे इंसाफ ॾियारण सां उनजे लाइ जेको आहे उनखे उन सां गॾु ॾियणु घुरिजे। त उन सां गॾु अॼु ॿियो ॾींहुं आहे अब्दुल्ला पोयो साल करे वियो आहे ऐं अब्दुल्ला पोयो जेको वॾो नालो हुयो ऐं मज़हबी माण्हू हूंदे जेको सेकुलर सोच हूंदी हुन में जेका क़ुर शरीफ़ खे माना हक़ीक़ी माना जेको आहे माण्हू खे ॿुधाइण पई चाहे क़ुर जेको फ़लसफ़ो आहे क़ुर जेको इल्मु आहे क़ुर जेको दीन आहे उहो माण्हू खे हिन में पहुचाए पियो ऐं सम्झे हक़नि लाइ अवल रहियो ऐं क़ुर मां बाक़ाइदा आयत कढी ॿुधाई त अवल हक़ पाणी ते पुछड़ीअ वारनि जो आहे ऐं माना गोपरस्ती छा आहे उनजो दलील ॾियणु हिकिड़ो माण्हू हिकिड़ो वॾो इंसान जो विछोड़ो हुयो जेको कल्ह इंतकाल करे वियो ऐं कल्ह तदफ़ीन बसि ऐं अॼु तीजो अथसि हुनजो ऐं हुन ते पाण अफ़सोस इज़हार कयूं था दुख जो इज़हार कयूं था ऐं तव्हां हुनखे कीअं ॾिठो सभु सियासी माण्हू जी मुंहिंजे ख़्याल में जेको आहे पंहिंजो ज़िला साहब जेको आहे मौलाना उबैदुल्ला सिंधी जो तसलुस सिंध में रवादारी तहरीक हुजे ऐं जेका आहे पंहिंजो मज़हबी रवादारी हुजे या क़ौम परस्त तहरीक हुजे मौलाना गोयल साहब जो जेको आहे वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे हुन रुगो सिर्फ़ु उन जी अमली जिदोजहद न पर हुनखे जेको आहे हिकिड़ी लिखत जे बुनियाद ते हुनखे साबित करण जी कोशिशि कई आहे त इंसाफ हींअर जेके बि मसइला आहिनि उन में जेको आहे उहे रियासत जो कहिड़ो बि थंभो हुजे उहो मज़हबी दूरियूं हुजनि या ॿियूं हुजनि असां हुनजी कंडेम था कयूं। अॼु जी ज़िंदगी सॼी जेकी ज़िंदगी आहे उहा जिदोजहद ऐं जेका आहे हुनजे मुबनी आहे ऐं हुनजी जिदोजहद खे सलाम आहे जंहिं जेका आहे सिंध में जेका हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो नई रवायत विधी मज़हबी हवाले सां मुंहिंजे ख़्याल में उहो हुनजो ख़्यालु जेको आहे सदियुनि ताईं जेको आहे मुंहिंजे ख़्याल में भरण जहिड़ो कोन्हे को। असां जेसीं ताईं जेको आहे ॿ कंहिं ॻाल्हि जी आहे अजीज़ लाइ इंतिहाई ज़बरदस्त माण्हू हुयो हर मामले में हुन सां गॾु हुयो। असां कहिड़ी बि सिंध जी कहिड़ी तहरीक हुजे कहिड़ो बि वाक़ियो हुजे मुज़ाहिरो हुजे ऐं जेको आहे सेमिनार हुजे जंहिंमें अज़ीज़ा साहब जेको आहे हिन उमिरि में बि जेको आहे पहुची वेंदो मुंहिंजे ख़्याल में हुनजो कंट्रीब्यूशन जेको आहे उहो तमामु वॾो आहे ऐं सिंध जेको आहे हुनजो ख़्यालु जेको आहे उहो बिल्कुलु रहणो आहे। रोज़ानी सोबत में अचूं था त रोज़ानी सोबत जेका पाण ॾिसूं था त मथे साॻी महांगाई ते ऐं इमरान ख़ान जे स्टेटमेंट में पाण बहस करे चुका आहियूं। हेठि फ्रंट पेज जो हेठि ॾिसूं था त रुॻी क़तलनि सां भरियो पियो आहे। पटीदर में नामल साहिबनि मुबैन घर में गिरी गोलियूं हणी पिलसन खे क़तलु करे छॾियो आहे। नवाब अली मोहम्मद अदरो क़तलु कयो आहे। कमत मां गोली लॻल लाश हटायो आहे ऐं गाड़ी मोड़ी में खरोस बिरादरीअ जे बिल्डर में पुराणो तरकार थी पियो फायरिंग 2 ॼणा मारिजी विया आहिनि। जंहिं ख़बर ते हेठि ॾिसूं था उहा रत सां भरियल असांखे ख़बर मिले थी। हुननि हिते असांखे अहिड़ी अड़ा में उछले छॾियो आहे कि माण्हू जो बस को थो पुॼे माण्हू वीचारा इंसाफ लाइ दरबदर इंसाफ जा जेके इदारा आहिनि उहे ख़ामोश तमाशे थो कनि। अदालती निज़ाम हुजे या जेका कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा हुजनि उहे जॾहिं वॾेरनि जूं ऐं जागीरदारनि जा जेका आहे रखवाल बणिजी वञनि त पोइ आम माण्हू वीचारो जेको आहे उहो बेधणको हूंदो ऐं जेको आहे निधणको हूंदो। हीअ जेको आहे रियासती इदारा हींअर जेको आहे पुलिस ॾिसो त तव्हांखे वॾेरनि जी MP MLA जी जेको आहे बंगलनि ते वेठी हूंदियूं या उन्हनि जी जेका आहे प्रोटोकॉल्स में हूंदियूं माण्हुनि जा जॾहिं कम न थींदा माण्हुनि जा जेका आहे नंढा मामूली झेड़ा जेका आहे उहे अदालतूं न हुजण जे करे कानून न हुजण जे करे उहे वॾा जेका आहे वाक़िया थी था वञनि। मुंहिंजे ख़्याल में सिंध जेको आहे बिल्कुलु हींअर भयानक सूरत हाल आहे सिंध में लाकानूनी जे हवाले सां। मुंहिंजे ख़्याल में इहो जेसि ताईं गवर्नमेंट हुन ते एक्शन नथी वठे इदारा एक्शन नथा वठनि या गवर्नमेंट संजीदा नथी थिए तेसि ताईं इन क़िस्म जा वाक़िया जेका आहे उन अख़बारूं सभु सिंध जूं भरी पियूं। रोज़ किथे क़बाइली झेड़ो आहे किथे जेको आहे कंहिं औरत जो क़तलेआम आहे किथे कंहिं नियाणी सां रेप थियनि पिया इन जा वाक़िया जेका आहे रोज़ अख़बारूं जी ज़ीनत बणियल आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इहो कानून जी नाअहली जो वॾे में वॾो चिटो सबूत आहे इन गवर्नमेंट जो इदारनि जो नाअहली जो सबूत आहे। अदालतुनि खे तकिड़ो इंसाफ़ ॾियणु घुरिजे जेसीं ताईं अदालतुनि में तकिड़ो इंसाफ़ न मिलंदो इन क़िस्म जा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधंदा वेंदा ऐं बेइंसाफ़ी वधंदी वेंदी। अच्छा हाणे रोज़ान हिजल तरफ़ जो हिजल जी को 4 कलम ख़बर आहे। हैदराबाद में सूबाई वज़ीर ने खिलल कचहरी कई आहे उन ते आहे त सईदगंज हैदराबाद में कचहरी बदनज़मी जो शिकार जाला हिक ॿिए ख़िलाफ़ नारा जालुनि जा हिक ॿिए ख़िलाफ़ नारा पाण में ॿुधा कनि शहरनि पारां बदतरीन बदइंसाफ़ी जो दाऊं सर्किट हाउस में सईदगंज ऐं यूरोपा रबानी कचहरी कई। पुलिस बस अॾो न हुजण पीअण जो पाणी न मिलण गंदगी ऐं ॿिए ख़िलाफ़ शिकायतूं सॼी सिंध में ई ॻाल्हि पर सॼी सिंध में इहा हालत नज़र रही आहे त उते माना बदनज़मी रही आहे। माण्हू पंहिंजा मसइला पेश सही नमूने न करे सघिया आहिनि जिन जा मसइला पेश कया आहिनि पर उनजो आउटपुट छा थियो आहे
मां अॻे जी गवर्नमेंट जे करे बिल्कुलु न आयल आहे सिंध जी जेके पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे उनमें वज़ीर जेके सिर्फ़ु रुॻो पंहिंजा माल कमाणे पूरा आहिनि उन्हनि जा जेके कारकुन आहिनि उहे माल कमाणे पूरा आहिनि माण्हुनि खे वॾी कावड़ आहे क्रोध आहे क्रोध जो नतीजो ई आहे छो त महांगाई माण्हुनि खे सफ़ा पूरो करे छॾियो आहे लाखनि सफ़ा माण्हुनि खे पूरो करे छॾियो आहे नतीजे में ही जेका आहे वज़ीर जेके किथे बि जेका आहे पंहिंजी का खुलियल कचहरियूं कंदा माण्हुनि जो जेका आहे भरपूर मज़ामत अचे थी ऐं इहा मज़ामत हाणे रुकजण जी कोन्हे का माण्हुनि जा मसाला जेसिताईं हल न थींदा माण्हुनि खे जेका आहे उनजा रिलीफ न मिलंदो मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जा मामला वधंदा रहंदा ऐं जेका आहे कहिड़े नतीजे में सिंध में जेका आहे पीपल्स पार्टी जे लाइ या ख़ुदि जेकी यूथ तंज़ीमूं आहिनि उन जे लाइ जेका आहे वॾो जेका आहे हिकिड़ो वैक्यूम पैदा थींदो ऐं इहा सूरत हाल जेका आहे न को पीपल्स पार्टी जे फ़ाइदे में आहे न कोई सिंधी माण्हुनि जे लाइ फ़ाइदे में आहे छो सियासी जेको वहिकिरो आहे उहो हलंदड़ रहंदे ऐं माण्हुनि खे जेका मसइला हल न थींदा त पोइ इहे माण्हू कावड़ जो इज़हार ई कंदा ॾिसो माण्हुनि मां ख़ौफ़ जी अलामत ख़तमु थी आहे नाज़िम जेको आहे जोखिए वारो जेको मामिलो आहे उहा ख़ुदि हुनखे जेका ख़बर हुई त जेका आहे मां वॾनि नांगनि ऐं मिलुनि में पियो हुजां पर पोइ उन खां पोइ बि जेको आहे माण्हू निकिरण लाइ तयारु वेठा आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा इन क़िस्म जो जेको आहे हिकिड़ो इहे वाक़िया हिकिड़े क़स्म में ठाहिण जी रूप बि इख़्तियार कनि था पर ॿिए हालतनि सां सिंध में जेकी मज़ामत जेकी उभरे पई उहा मुंहिंजे ख़्याल में हिन हुकमरान खे बिल्कुलु हुन हस्ती सां मटाए छॾींदी ऐं वॾेरा शइ हस्ती सां मटाए छॾींदी उन में वॾो कंट्रीब्यूशन वरी बि जेके सिंधियूं जेके साञा में धुरियूं आहिनि जेके कांग्रेस पार्टियूं आहिनि तरक़ी पसंदि पार्टियूं आहिनि उनखे अदा करणो पवंदो ऐं हिन कावड़ खे जेका आहे हिकिड़े मुनज़म अंदाज़ सां जेका आहे हुनखे वठी वञणो पवंदो तॾहिं सिंधी जेका हिकिड़ी वञी सघंदो मसइलनि खां जान थी करे सघूं था महिरबानी साहिब असांजो प्रोग्राम वक़्तु पूरो थियो सॼी जेको सिंध में जेके क़त्ल थिया आहिनि ऐं ख़ासि करे जेको आहे सो हिकिड़े MLA MP हिकिड़े नौजवान खे क़त्ल करायो आहे आर्मी शिकार जी विडियो ठाहिया था ऐं हिकिड़ो वॾो वाक़ियो थियो आहे छा सॼी सिंध क्रोध में वरितल आहे हर सोशल मीडिया हर फोरम ते आवाज़ बुलंद कयो पियो वञे त पर उन बावजूदि बि अञा ताईं उहे जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि उनजे खून सां अञा ताईं इंसाफ़ न थी सघियो आहे सॼी सिंध खूननि जो हथ सां भरी पई आहे जिना ॾिसूं था खूनरेज़ी आहे पर असांजे हुकमरान खे शर्म हया न आहे नायल जी इंता थी चुकी आहे त उहे इंतिज़ाम बि हलाए नथा सघनि कंहिं बि इदारे खे ॾिसो त उनजो को बि इदारो सुधरियल नज़र नथो अचे पुलिस खां वठी रेवेन्यू खां वठी पाणी ताईं को बि इंसान को बि इदारो हलाइण जी हिननि में टके जी अहमियत कान्हे का जंहिं सबबु सिंध खाना जंगी तरफ़ वधे पई अहिड़ी सूरत में सिंध साञा खे भरपूर किरदारु अदा करणो पवंदो ज़ाहिद राॼपर खे इजाज़त अलाह